सिंध में ॿिए ॾींहुं बि मिटी जो तूफ़ान ऐं बरसात। दुकाननि तोड़े घरनि जा छपरा ऐं सोलर प्लेट्स उॾामी वियूं। दादू, मेहर, जोही, गाजी ख्वावर, वाही पांदी, फुलजी स्टेशन ऐं भरपासे में वसकारे बाद मिटी जो तूफ़ान। ठारूशाह, कंडियारो, मोरो, दौलतपुर ऐं काज़ी अहमद में तूफ़ानी हवाउनि वण किरी पिया। गुपचाणी, दरिया ख़ान मरी, उडेरोलाल, सिरहाड़ी, हाला, बांदी ऐं जाम साहब में तूफ़ानी हवाउनि सां गॾु फुड़। सॼो ॾींहुं गर्मी बाद वसकारे ऐं तूफ़ानी हवाउनि सां मौसम ख़ुशगवार।